सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मिरहाण में ऐं प्रोग्राम ऑन द स्क्रीन तव्हां लाइव ॾिसी रहिया आहियो। अच्छा, प्रोग्राम रिपीट बि थींदो आहे राति जो 1 बजे, त तव्हां जेकॾहिं मिस कयो पिया ऐं तव्हां वटि उन टाइम ते तव्हां जागो था त प्रोग्राम ॾिसी बि सघो था। ऐं यूट्यूब ते बि प्रोग्राम अपलोड थींदो आहे। मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां असांजो यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे, सो तव्हां उते बि इन सेगमेंट्स प्रोग्राम अपलोड कयो वेंदो आहे, त तव्हां ॾिसी सघो था। व्यूअर्स, असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु मौजूदु आहिनि डॉक्टर सैयद रिज़वान अहमद साहब ऐं न्यूज़ ब्रेक हुई, जल्दी सां वापसि अची चुका आहियूं असां। सो असां कंटिन्यू कयूं था साइकोलॉजिकल जेके असां जेके बि टर्म्स आहिनि, डिसफंक्शनल फैमिलीज़ थी वियूं, डिस्ट्रॉयड फैमिलीज़ थी वेंदियूं आहिनि। ऐं मूं ॻाल्हि कई त उहो माण्हू जेको प्रीटेंड करे पियो दैट आई एम ओके ऐं उनजे अंदरि में छा तूफ़ान आहे, हू कंहिंसां ॻाल्हि नथो करे सघे, त केतिरो उनजो ख़्यालु करणु खपे फैमिली मेंबर्स खे या उनजा जेके वेझा आहिनि। जी अदी पहिरीं ॻाल्हि त ही वाक़ई ख़तरनाक ॻाल्हि आहे जेको माण्हू अंदरां माण्हू खे को तूफ़ान आहे, ॾाढो मतिलबु पंहिंजे पाण खे बेवस सम्झे थो ऐं कंहिंसां शेयर नथो करे। ही वाक़ई ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं पर घर वारनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन में के दिलि में का शइ आहे। ऐं काउंसलिंग जेका आहे को पहिरीं अॻु में बि जेका पाड़े जा या को इलाइक़े जो को माण्हू समझदार माण्हू वटि अहिड़े क़िस्म जे माण्हू खे माण्हू खणी वेंदा हुआ त हिन सां ॻाल्हायो, हुन खां पुछो हिन खे छा ग़म आहे ऐं हिन खे कीअं हल कजे। त हाणे त सॼो जेको अर्बन फिनोमेना आहे, इट्स अ डिफरेंट फिनोमेना। हाणे जेका पुराणियूं जेका कम्यूनिटीज़ आहिनि सभु टुटिजी वियूं आहिनि। हाणे शहरनि में जिते किथे इलाइक़े जा माण्हू आया आहिनि, हिकिड़ी नई कम्यूनिटी ठही वई आहे। हाणे हिते केरु हाणे अहिड़े क़िस्म जी फैसिलिटीज़ घटि थी वियूं आहिनि। ॻोठनि में त सभिनी खे ख़बर हूंदो आहे त भई हीअ माण्हू तमामु सुजाॻ माण्हू आहे, हिन खे सभिनी ॻाल्हियुनि जी वधीक ख़बर हूंदी आहे। पर हाणे शहरनि में माण्हू खे ख़बर कोन्हे। हाणे हिते ठटे जो माण्हू आहे, हिते हैदराबाद जो माण्हू आहे, हिते नवाबशाह जो माण्हू आहे। हाणे हिकिड़ी ॿियनि खे उनखे एतिरी ख़बर बि न आहे भई कंहिंखां पुछूं असांजे छोकिरे खे या छोकिरी खे को तकलीफ़ आहे अंदरां हुनजो छा प्रॉब्लम। त हाणे काउंसलिंग जी फैसिलिटीज़ बि घणियूं आहिनि। ऐं अगरि हू पंहिंजे पाण नथो ॿुधाए सघे, सभ खां पहिरीं हीअ ॻाल्हि हाणे काउंसलिंग फैसिलिटीज़ बि आहिनि हैदराबाद शहर में, ठठा में बि हूंदियूं, बदिन में बि हूंदियूं, तमामु घटि आहिनि। इन जी क्वालिटी बि इज़ अ क्वेश्चनेबल। पर मां हिन तव्हांजे प्रोग्राम जे तौर सां जेको ॻाल्हि ॿुधाईंदो उहो आहे त हर को माण्हू सम्झी वठे त हुनजो जेको पंहिंजो ख़्यालु आहे त हीउ कमु न थींदो ऐं हीउ कमु थींदो। ओनली 100 में 50% जी इम्कानात आहे त जेको तव्हां कमु सम्झींदो त हीउ न थी सघंदो, उहो थी सघे थो, ठीकु आहे। ऐं जेको तव्हां सम्झो था त हीउ थी वेंदो, थी सघे थो न थिए, ठीकु आहे। त हर को माण्हू हीउ सम्झे त जेको तव्हां टारगेट कयो था ज़रूरी न आहे 100 में 50% हुनजो इम्कानात आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, अमीर माण्हू हुजे, टॉप जो अमीर माण्हू हुजे, वॾो में वॾो वॾेरो हुजे, या ग़रीब ऐं कमज़ोर सां कमज़ोर मज़दूर हुजे, हारी हुजे, केर बि हुजे, प्रॉब्लम हर कंहिं वटि आहे। ऐं हुन प्रॉब्लम जी जेका अज़ियत आहे, जेको तकलीफ़ आहे, हू हर माण्हू खे अंदरि हूंदी आहे, ॿाहिरां कंहिंखे ख़बर ई न हूंदी आहे। ई न आहे त जेका वॾा माण्हू आहिनि या अमीर माण्हू आहिनि हुनखे घटि तकलीफ़ अंदरि आहे। छाकाणि त हीअ तकलीफ़ जो तालुक़ु हुनजो केमिकल्स, बॉडी में जेको केमिकल्स आहिनि हुन सां आहे। त हुनखे बि ओतिरी तकलीफ़ हूंदी जेको ग़रीब माण्हू, बिल्कुलु ग़रीब माण्हू खे आहे। त हर कंहिं माण्हू खे आहे तकलीफ़, आज़ार हूंदो, हुनजो मसइला ॿिया आहिनि। हुन मसइले जे करे हुनखे तकलीफ़ आहे, ग़रीब माण्हू जो मसइला ॿिया आहिनि हुन मसइले खे। हाणे ऐं ॿिन्हिनि खे मसइला हल बि नथा थियनि था, हिन जे करे हुनखे तकलीफ़ आहे। अमीर माण्हू खे बि आहे, ग़रीब माण्हू, हुनजो बि इलाही कमु रहिजी वियो आहे, नथो थिए। ऐं ग़रीब माण्हू आहे हुनजो बि इलाही कमु रहिजी वियो आहे, नथो थिए हुनखे। त हीअ हर माण्हू सही सम्झे त असांजे त कुझु कमु असांखां थींदो, कुझु कमु न थींदो, पर माण्हू खे कोशिशि करणु घुरिजे। अगरि हिकिड़ी भित या दीवार अची वई आहे त तव्हां बेरस्ते खां हलिया वञो। जेका माण्हू तव्हां सम्झो पंहिंजे ॻोठनि में केरु माण्हू हिन कम खे अॻु में कयो आहे, या तव्हांजे महल में केरु माण्हू हुन खां वञी कंसल्ट कयो, पुछो। ऐं माण्हू डिॼनि था, सम्झनि था जेको मूं ॾे जेको मसइलो आहे के न आहे।
ऐं तो हर कंहिंखे ॿुधाइनि ई कोन था। हीअ शर्माइट जे करे त भई माण्हू छा चवंदा, हीअ तोखे इहो मसइलो आहे, तूं हिन खे नथो सॉल्व करे सघीं। हीअ नथा सम्झनि त हर माण्हू खे हीअ मसइलो आहे। तव्हां शेयर कंदो, हिकिड़ो माण्हू बेवकूफ़ हूंदो तव्हांखे सही रिस्पॉन्स न ॾींदो, ॿियो माण्हू तव्हांखे सही रिस्पॉन्स ॾेई वेंदो। हिन में छा आहे? जेको तव्हांखे ग़लति रिस्पॉन्स ॾींदो हुन में पंहिंजो को शऊर न हूंदो। जेको तव्हांखे सुठो त तव्हां सुठी ॻाल्हि, सुठो मशवरो लाइ पाण माण्हू खां ॻोल्हे तव्हांखे ॻोठनि में महलनि में तव्हांखे मिली वेंदो। चवंदा आहिनि सर, सिंधी में हिकिड़ी चवणी ॾाढी मशहूर आहे, पुछणा न मुंझणा। जॾहिं असां पुछंदा आहियूं त उनजो सोल्यूशन ज़रूर असांखे मिलंदो आहे। ऐं इहा बि हिकिड़ी नेचुरल क्वालिटी इंसान में हूंदी आहे त तव्हांखे जेकॾहिं कोई माण्हू सही ॻाल्हि चए पियो त तव्हांखे फील थींदो आहे त यस इट्स अ गुड थिंग। ऐं जेकॾहिं को माण्हू ॿुधाए पियो तव्हांखे फील थी वेंदो आहे इट्स अ नेगेटिव थिंग, त उन शइ खे तव्हां नेचुरली फील कंदा आहियो। अल्लाह पाक तव्हांखे उहा ताक़त ॾिनी हूंदी आहे। अच्छा, मां हिकिड़ो टर्म ॿुधो आहे, मां हक़ीक़त में इन फील्ड जे तरफ़ थोरो इंट्रस्ट रखां थी, हालांकि मुंहिंजी फील्ड डिफरेंट आहे, मां डिफरेंट फील्ड में वॉक कयां पई। नैरसिस्ट पर्सन, छा तव्हांखे उन शइ खे तव्हां असां सां शेयर करे सघो था? नैरसिस्ट पर्सन छा हूंदो आहे, साइकोलॉजी उनखे कीअं? जी, जेको माण्हू पंहिंजे पाण खे वॾो 30 मार खां सम्झे थो, हुनजी ॻाल्हि पिया कयो? अच्छा, हू बि हिकिड़ो आहे, दिस इज़ अ कंपनसेटरी मैकेनिज़म। हुन माण्हू खे छा कनि त हर माण्हू खे ख़बर आहे हुन में कमज़ोरियूं आहिनि, वॾो में वॾी धुर हूंदी, हुनखे बि ख़बर आहे अलाह असांजो अलाही कमु न थियो ऐं असां कराए नथा सघूं। हुनजा ॿारनि जा मसइला आहिनि, घरवारियुनि जो मसइला आहिनि, हुनजे मुड़ुसनि जा मसइला आहिनि, सभिनी जो हर कंहिंजो मसइलो आहे। केरु माण्हू हुन में हाणे नार्सिसिज़म जो जेको मसइलो आहे हुन में माण्हू में हिकिड़ो इंफियोरिटी कॉम्प्लेक्स, इंफीरियोरिटी या अहसास कमतरी थी वेंदो आहे। हाणे हुनखे माण्हू छा चवंदो, हुनखे ओवरकम कंदो। कुझु माण्हू ओवरकम करे ईंदा ऐं हू छा चवंदा त असां सही आहियूं बाक़ी सभु ख़राबु आहे, असां जेका ॻाल्हि जेका कयूं पिया बसि असां बिल्कुलु सही आहियूं। ऐं हुन में माण्हू में सेल्फ कॉन्फिडेंस ईंदो आहे। जीअं माण्हू हीअ नार्सिसिज़म जेको हुनजो कल्चर अपनाए थो न, हुन में हिकिड़ो कॉन्फिडेंस आहे। कॉन्फिडेंस माण्हू खे ॾाढी बूस्ट ॾींदो आहे, त हिकिड़े क़िस्म जो नशो आहे। त ऐं जेके नार्सिस माण्हू हूंदा आहिनि हुनखे कावड़ वधीक ईंदी, हा हीअ माण्हू सही न आहे, हू सही न आहे, सॉरी चवणु पसंदि न कंदो, हा ऐं पंहिंजी ग़लती कॾहिं न मञंदो, तस्लीम न कंदो ऐं ॿियनि खे हर वक़्तु क्रिटिसाइज़ कंदो, हुन में ख़राबियूं ॻोल्हंदो ऐं पंहिंजे पाण खे न ॾिसंदो। हीअ बि हिकिड़ो सेल्फ हेल्प वारो तरीक़ो आहे, पर अनहेल्दी आहे ऐं आख़िर में ई माण्हू नाकाम थी वेंदा आहिनि। छाकाणि त तव्हां केस ताईं हलंदो, मतिलबु की ॿियनि खे तव्हां नाजाइज़ इल्ज़ाम था ॾियो, माण्हू तव्हांखे बर्दाश्त करे वेंदा, तव्हांजे कॉन्फिडेंस में माण्हू अची वेंदा, पोइ फाइनली तव्हांजो जेको कमज़ोरी आहे हू पधरी थी वेंदी, ज़ाहिर थी वेंदी। तव्हांजो कमु जेको आम, हर कंहिं माण्हू खे ख़बर थी वेंदी त हीउ माण्हू आम आहे, हिन में का ख़ासि ॻाल्हि आहे कान। त बेहतर तरीक़ो आहे माण्हू मुतदिल तरीक़े सां हले, कमु न थियो ॿियनि ते वञे, एक्सपर्ट जेको असांजे ॻोठ में आहे हुन वटि वञे, पुछे त भई तव्हां हीअ कमु कया आहियो, कीअं कया आहियो, मुंहिंजो न सुठे। न के माण्हू इहे सम्झे त हाणे मां गुस्से कावड़ में हर कंहिंजे मथे चढ़ी पंहिंजो कमु कराईंदो, हुनजी बि हिकु लिमिट अची वेंदी आहे। पोइ माण्हू या त कानून जे ख़िलाफ़ु हलियो वेंदो, पोइ हुनजे ख़िलाफ़ एक्शन हूंदो, या जेका जिते रहे थो पाड़े वारा हुनजे ख़िलाफ़ न्यूटन थर्ड लॉ। एब्सोल्युटली, यू आर एब्सोल्युटली राइट। जी सर, सो हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, जेको तव्हांजो एक्शन हूंदो आहे हुनजी रिज़ल्ट त तव्हांखे मिलणी ई हूंदी आहे। ऐं न्यूटन इहो चयो आहे, इहो न्यूटन जो थर्ड लॉ आहे। सो असां वटि जेके बि सिचुएशन्स थींदियूं आहिनि हक़ीक़त में उनजो रिज़ल्ट तव्हांखे ज़रूरु इन द एंड तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो, पोइ तव्हां सही कंदा त सही रिज़ल्ट मिलंदो, ऐं सिधी ॻाल्हि आहे, ऑब्वियस ॻाल्हि आहे, तव्हां ग़लति कंदा त हुनजो रिज़ल्ट बि तव्हांखे ग़लति मिलंदो। अच्छा, उन खां अलावा असां वटि उहे माण्हू जेके हर वक़्तु पंहिंजो पाण जी निशाइंदी कनि था, मां ग़लति आहियां, मां ग़लति आहियां, मां ग़लति आहियां, उन खां ओवरकम कीअं कजे, कीअं उन सिचुएशन मां पंहिंजो पाण खे हटाए सघिजे थो, बचाए सघिजे थो? पंहिंजे पाण खे इंसान सम्झनि। को माण्हू अहिड़ो आहे कोन जंहिंमें को कमी न आहे, को माण्हू फ़रिश्तो कोन आहे, कोई माण्हू फ़रिश्तो कोन्हे, को माण्हू हर ॻाल्हि खे सुञाणप वारो कोन्हे, को माण्हू सोशल में सुठो हूंदो, को माण्हू ॿियनि शयुनि में सुठो हूंदो। त हर माण्हू सम्झे त भई मूं में घटि आहे त हिन माण्हू में बि साम्हूं वारे में कमी आहे, त मां जेको कमी आहे मूं में मां हुन लाइ महिनत कंदुमि। अगरि मां मैथ्स में कमज़ोर आहियां
जेको माण्हू मैथ्स में सुठो न वटि वेंदो हुन सां मदद वठंदो, केमिस्ट्री में घटि आहियां या मुंहिंजी घरवारी सां या मुंहिंजे मुड़ुस सां नथी ठहे त जेको जंहिंजी ठहे थी हुन वटि वञे पुछे त भई हीउ छा आहे, पंहिंजे अंदरां मतिलबु इहे तमामु ख़राब महसूस करे ही सम्झण हा अंदर घुटी छो था वञनि। हर को तव्हां मुंहिंजो इहो मसइलो आहे हिन में न आहे हिन में न आहे हुन में हूंदो त ऐं हुन में हूंदो। ऐं इलाही माण्हू असांजे पाड़े में ॻोठ में हूंदा जो ही मसइले खे सुठे नमूने में हल कया हूंदा। हुन खां वरी पुछो न त काउंसलर खां, अगरि तव्हांजी एक्सेस में तव्हां पैसा वारा आहियो या तव्हांजे वेझो में कोई सुञाण वारो काउंसलर आहे साइकोलॉजिस्ट आहे हुन खां पुछो मां कीअं कयां या तव्हां सोचण जो पंहिंजे सोचण जे तरीक़े हा तरीक़े खे बहितर बणायो। सोचण जे तरीक़े हर को माण्हू जी सोच में हिकिड़ी ऑटोमेटिक आहे, ऑटोमेटिक हमेशह नेगेटिव हूंदी, को तव्हांखे का ॻाल्हि न वणंदी तव्हांजो ख़्यालु हूंदो माण्हू सही न आहे, सभु दिस इज़ ऑटोमेटिक। न हाणे जेको सुजाॻ माण्हू हूंदो हू छा कंदो त ठीकु आहे थी सघे थो मां ग़लति हुजां, मां हिन सां ॻाल्हायूं था, हीअ मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे, लेट मी टॉक टू हिम, मतां को रस्तो निकिरियो वञे न त टिनि पार्टी खे वठी अचे त कमु त थी वेंदो। त पर ही अंदरि घुटण जी ज़रूरत कोन्हे, ॻाल्हायो पहिरीं हुन सां ॻाल्हायो पोइ ॿियनि सां ॻाल्हायो पंहिंजो कमु करायो। एग्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही चओ पिया त रिलैक्स रहण माना तमामु ज़रूरी हूंदो आहे। अच्छा सर, हाणे थोरो पाण न असांजी सोसाइटी ऐं तव्हां एम्बेसडर बि आहियो त तव्हांजो इलाही सुठो एक्सपीरियंस आहे, ॾाढो सुठो तव्हांजो एक्सपोजर आहे डिफरेंट सोसाइटीज़, डेवलप्ड सोसाइटीज़ में इन्हनि मसइलनि खे कीअं रिज़ॉल्व कयो वेंदो आहे, कीअं काउंसलिंग कई वेंदी आहे माण्हुनि जी। ऑब्वियसली तव्हां इन शयुनि खे नोटिस त कयो ई हूंदो न पंहिंजी लाइफ जे अंदरि। जी मूं डेफिनेटली आई एम अ रिटायर्ड एम्बेसडर ऐं मां यूरोप में बि ॾाढो इलाही टाइम मां रहियो आहियां। हुते बि मां अॻु में जेका ॻाल्हि कई त ग़रीब माण्हू जो बि साॻियो मसइलो आहे, हुन जी बि इलाही ख़्वाहिशूं पूरी नथियूं थियनि, ऐं जेका अमीर सां अमीर बि माण्हू हुनजो साॻियो मसइलो जिते। ऐं पाकिस्तान में जेको मसइलो आहे ज़हनी सोच जो जेको मसइलो, ऐं हू यूरोप में बि मसइलो आहे। पर यूरोप में छा आहे त यूरोप में फैसिलिटीज़ आहिनि ऐं काउंसलर्स आहिनि, साइकोथेरेपिस्ट आहिनि, हीअ फैसिलिटियूं हुनखे वधीक अवेलेबल आहिनि। ऐं असां वटि इहा आहे त असांखे असांजे मुल्क में जेका ॿी फैसिलिटियूं घटि थियूं मिलनि इहे बि घटि आहिनि, ऐं हिन जी ट्रेनिंग जो को सुठो बंदोबस्तु कोन्हे। असां पुराणी साइंस ते, साइकोलॉजी में बि हिकिड़ी नई साइंस आहे, हिकिड़ी पुराणी साइंस आहे। पुराणी जेको साइंस आहे साइको एनालिसिस आहे, साइको डायनेमिक्स आहे, घणेई असांजा हिते साइकोलॉजिस्ट ऐं काउंसलर साइको एनालिसिस ऐं साइको डायनेमिक्स में मुंझी पिया आहिनि। हाणे कॉग्निटिव बिहेवियरल थेरेपी CBT आहे, ऐं हुन खां वधीक माइंडफुलनेस साइकोथेरेपी आहे। घणी क़िस्म जी न जे नमूने में वर्ल्ड असांजे अॻियां हले पियो, असांजी साइकोथेरेपी साइकोलॉजी बि हिते पोइते रहिजी वई। सही बिल्कुलु सही चओ पिया त माना जॾहिं घटि चवंदा आहिनि त घटि जॾहिं तव्हां वटि सहूलियतूं आहिनि त उनजे आधार ते तव्हां पंहिंजो पाण खे एडजस्ट करण जी कोशिशि कयो। असां फिज़िशियन वटि मां हमेशह जॾहिं इन तरह जो को टॉपिक निकिरंदो आहे त मां चवंदी आहियां, ॻाल्हि थींदी आहे जॾहिं बि असांजे गेस्ट सां, मां चवंदी आहियां असां फिज़िशियन ॾे वञण त ॾाढो पसंदि कंदा आहियूं, प्रिफर कंदा आहियूं, पर साइकोलॉजिस्ट ॾे वञणु असांजे मुआशरे में अञा बि क्वेश्चन मार्क उन ते ॾिनो वेंदो आहे। त इन शइ खे ईज़ी कीअं वठिजे भला? हा, इन लाइ रुगो अवेयरनेस खपे, छाकाणि त जेको आहे फिज़िकल को प्रॉब्लम आहे, माण्हू खे को धकु लॻी वेंदो आहे, बांह भंजी वेंदो आहे, या को ॿई शइ ब्लड प्रेशर, हर हाणे सोसाइटी हिनखे एक्सेप्ट करे छॾी आहे। पेनाडोल खे ॾाढो सुठे तरीक़े सां एक्सेप्ट करे वई आहे असांजी सोसाइटी। जी बिल्कुलु, तव्हां समंदर खे कूज़े में तव्हां बंदि करे छॾिया। जेको ज़हनी जेको मसाइल आहिनि, सोच जा मसइला, वधीक ॻाल्हि इहा आहे त असांजे माशरे में हर को माण्हू ही सम्झी वेठो आहे त मुंहिंजी सोच बहितरीन, को माण्हू ही तस्लीम करण जो तयारी कोन्हे त मुंहिंजी सोच में को ग़लती थी सघे थी। त असां पंहिंजी सोचनि खे पंहिंजी ॿारनि वांगुरु हुन सां मुहबत था कयूं, ऐं को माण्हू सम्झी सोचे ई कोन थो त मुंहिंजी सोच, ऐं सॼी बाक़ी दुनिया में जेको डेवलप्ड वर्ल्ड आहे उते हर कंहिं माण्हू खे ख़बर आहे त मुंहिंजी सोच जेको आहे इट्स नॉट परफेक्ट, ऐं मुंहिंजी सोच जेतिरो बि मां भले वॾो में वॾो पढ़ियल घड़ियल माण्हू हूंदो, कॾहिं न कॾहिं मुंहिंजी सोच में को न को ग़लती हूंदी, त हू काउंसलर सां साइकोथेरेपिस्ट सां मशवरा कंदा।
हिते छा आहे माण्हू पंहिंजी सोचनि सां एतिरी मोहबत कंदा आहिनि ऐं ॿियनि खे ग़लति सम्झंदा आहिनि ते के माण्हू हाणे माण्हू कीअं एक्सेप्ट कनि था मुंहिंजी सोच ग़लति आहे, हाणे मां कंहिं वटि वञा ऐं पुछां। हर को माण्हू सम्झे थो मां पाण अफ़लातून आहियां, त हिन पंहिंजे पाण खे अफ़लातून न सम्झे। हर को माण्हू को बि माण्हू जेतिरो बि आहे परफेक्ट पंहिंजी सोच खे अफ़लातूनी सोच न सम्झे ऐं ॿियनि सां ज़रूरु ऐं ख़ासि तौर पे उन्हनि माण्हू सां ज़रूरु कंसल्ट करे जेको तव्हांजी सोच सां इतफ़ाक़ नथा कनि, हुनजी ॻाल्हि ॿुधनि ऐं हू छा थो चवे ऐं हुनखे रिजेक्ट नथा कनि। तव्हां मूंसां इतफ़ाक़ कयो था, असां ॿई हिकिड़े ॿिए सां एक्सचेंज कयूं था, त हिन में छा थींदो असां नई का ॻाल्हि या को डिफरेंट ॻाल्हि सां ॿुधंदो ई कोन। तव्हां मुंहिंजे हिसाब सां ॻाल्हि कंदी मां तव्हां सां हिसाब सां ॻाल्हि कंदुमि। ऐं जेको ॿिया माण्हू आहिनि जीअं मूंसां इख़्तिलाफ़ कंदा हुन सां मूं ॻाल्हाईंदो त मूंखे सही ॻाल्हि ॿुधाईंदा न। त जहां तव्हांखे लॻे थो त तव्हांजी सोच जे करे तव्हांजो कमु नथो थिए, जेका माण्हू जेके तव्हांजी सोच सां इख़्तिलाफ़ था कनि हुन जी ॻाल्हि ॿुधो, हुन जी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो, छाकाणि त हुन जी पंहिंजी सोच जे करे हुनजो कमु थिए पियो ऐं मुंहिंजी पंहिंजी सोच जे करे मुंहिंजो कमु न पियो थिए, त हुनजी सोच तव्हां एडॉप्ट करे सघो था न। अगरि काउंसलर न आहे, साइकोथेरेपिस्ट न आहे, त जेको जंहिंजो कमु हले थो सुठो हले थो हुन सां तव्हां ॻाल्हाए सघो था, पुछी सघो था तव्हां अहिड़े मामले छा था सोचो, तव्हां पंहिंजी सोच खे तब्दील करे सघो था। जी बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरती सां तव्हां इन शइ खे क्लियर कयो आहे। अच्छा, उन खां अलावा सर हिकिड़ो ई रूटीन, हिकिड़ो ई सर्किल, एतिरो हेक्टिक स्केजुअल ऐं उन मां माण्हू पंहिंजो पाण खे बिल्कुलु बि टाइम ॾियणु विसरी वियो आहे, त इन जा बि त साइड इफेक्ट्स आहिनि न, त उन खां भला कीअं बचिजे, पंहिंजो पाण खे कीअं रिलैक्स रखिजे, सिंपली छा टिप्स हूंदियूं डॉक्टर रिज़वान अहमद जी तरफ़ खां? अदी ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त पुराणी कहावत आहे एम्प्टी माइंड इज़ अ डेविल्स वर्कशॉप। असांखे खपे पंहिंजे दिमाग़ खे हर वक़्तु मसूफ़ रखूं। सही, जेतिरो कमु माण्हू करे सघे थो वधि में वधि करे। सही, हा, ही कल्चर अपनाए त असां यूरोप में अमीर माण्हू जंहिंखे कमु करण जी कोई ज़रूरत ई कोन्हे हू कमु कंदा आहिनि ऐं फ्री में कमु कंदा आहिनि। सही, किथे मतिलबु इलाही जॻहियुनि ते माण्हू फ्री कमु कंदा आहिनि। त असांजो बदकिस्मती सां असांजो कल्चर इहा आहे त अगरि तव्हां वटि पैसा आहे त कमु न कयो, खट ते वेही रहो, हाणे सभु कमु नौकर कंदा। ही पंहिंजे पाण खे ॾाढो नुक़सानु पहुचाइण वारी ॻाल्हि आहे। माण्हू वधि में वधि कमु कयो, जेतिरो तव्हांखे कमु मिले एतिरो कमु वठो ऐं ख़ुशि थियो त अलाह तव्हांखे ही इज़त ॾिनी आहे त तव्हांखे एतिरो कमु पियो वठे। ऐं जीअं तव्हां वटि कमु न हूंदो न त तव्हांजो ज़हन ही घुमंदो, मुंहिंजे ख़िलाफ़ु केरु साज़िश कयो आहे, मुंहिंजी कम्यूनिटी जे ख़िलाफ़ु केरु साज़िश कयो आहे, मुंहिंजो पाड़े वारनि जे ख़िलाफ़ु केरु साज़िश कयो आहे। ही ख़्याल सां तव्हां दिमाग़ु भरिजी वेंदो ऐं तव्हां मसरूफ़ रहंदो, कमु कंदो रहंदो, तव्हांखे पैसो बि मिलंदो, माण्हू बि तव्हां खां ख़ुशि रहंदा त भई हीअ असांजो एॾे कम जी आहे ऐं तव्हांजो टाइम बि सुठो गुज़रंदो। सही, वैल्यूएबल टाइम गुज़रे थो। बिल्कुलु सही, वधि में वधि कमु कनि माण्हू, इहो मुंहिंजो चवणु। बिल्कुलु, तव्हांजी ॾाढी सुठी टिप आहे ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हां एक्सप्लेन कयो आहे। ऐं असां वटि इहा बीमारी आहे, मां सम्झंदी आहियां असांजे मुआशरे में सभ खां वॾी बीमारी आहे दैट वी पीपल आर डाइंग ऑन मनी। असांखे पैसो खपंदो आहे ऐं पैसे जे मयार ते असां कमु करणु पसंदि कंदा आहियूं, जॾहिं त असां इहो न सोचींदा आहियूं त इन शइ सां असांखे एक्सपीरियंस बि गेन थिए थो, असां कुझु सिखी सघूं था ऐं सिखण वारो मरहलो त एतिरो ख़ूबसूरत हूंदो आहे, इंसानु सॼी ज़िंदगी बहितर खां बहितर सिखंदो रहंदो आहे। ऐं जेकॾहिं मां डॉक्टर सैयद रिज़वान अहमद खां बि पुछंदमि त हू चवंदा मां अॼु ॾींहं ताईं बि कुझु न कुझु सिखंदो ई रहां, तो ईअं हूंदो आहे सर? तव्हां मूं कुझु ॻाल्हियुनि खे टच न कयो, तव्हां हुनखे टच कई, बिल्कुलु सही ॻाल्हि तव्हां कई। ऐं माण्हू असांखे पंहिंजे समाज में ही कल्चर डेवलप करणु घुरिजे त कमु कयूं, कमनि में मसरूफ़ रहियूं। अमेरिका में, बर्तानिया में, यूरोप में वॉलंटरी वर्क जो ॾाढो हुनजो रुझान आहे ऐं यूनिवर्सिटियूं पुछंदियूं आहिनि भई तव्हां अप्लाई कयो, असांखे ॿुधायो कहिड़ो वॉलंटरी वर्क कयो आहे। त तव्हां माण्हू सभ खां पहिरीं तमामु घणा पढ़नि, साइंस जा सब्जेक्ट ख़ासि तौर ते पढ़नि ऐं कमु कनि, मैक्सिमम कमु कनि, पंहिंजे दिमाग़ खे कॾहिं बि फारिग़ न छोड़नि। छाकाणि त असांजो जिस्म, असांजो दिमाग़ असांजो बहितरीनु सर्वेंट आहे। असां कॾहिं बि हिन जा सर्वेंट न थियूं। ज़बरदस्त।
दिमाग़ खे इस्तेमालु कयूं पंहिंजे जेका ज़रूरत आहे उन हिसाब सां हिन दिमाग़ खे पढ़ायूं वधीक पढ़ायूं हिननि दिमाग़ खां जेको कॉग्निटिव वर्क आहे जंहिंमें इंटेलिजेंस इस्तेमालु थींदी आहे जंहिंमें दिमाग़ इस्तेमालु थींदो आहे हुनखे वधि में वधि इस्तेमालु कयूं पंहिंजे जिस्म खे ॾाढो हिलायूं हिन सां वधीक कमु खणायूं ऐं हिन में तव्हांजी तंदुरुस्ती जी ज़हनी सिहत जो इहो ई बाइस जिस्मानी सिहत ज़बरदस्त ऐं वधंदासीं नंढड़े ब्रेक जे तरफ़ ॻाल्हि त ॾाढी इंट्रस्टिंग हले पई हिनखे कंटिन्यू बि कंदासीं ब्रेक खां पोइ सो नंढड़ो ब्रेक आहे हिन प्रोग्राम सां ख़ासि तावन मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम में ऐं प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो दिलि खटियो डिलाइट सां कैडबरी डिलाइट जो तावन सां सुबुह में राण प्रोग्राम खे अॻियां वधायां थी ऐं सर थोरो अव्हां जी ज़िंदगी जो बि एतिरी माशाल्लाह ख़ूबसूरत ज़िंदगी अल्लाह पाक तव्हांखे नसीब कई एतिरो सुठो तव्हांजो कमु एतिरो सुठो तव्हांजो एक्सपीरियंस सुठे कमनि में तव्हां पंहिंजो पाण खे इन्वॉल्व कयो आहे त अॼु ॾींहुं ताईं पंहिंजो पाण खे बिज़ी रखंदा आहियो बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाए रहियो तव्हांजे जॾहिं मूं रिटायर थियो त वधीक CSP ऑफिसर या जेका CS ऑफिसर आहिनि उहे वॾे शहरनि में रिटायर थियण खां पोइ उते रहंदा आहिनि पर मां हैदराबाद जो जायो आहियां ऐं मूंखे हैदराबाद बाराड़ी नंढा शहर सिंध जा सभिनी सां को ख़ासि क़िस्म जी आम माण्हू ज़ाहिर बात शहर में दीवार भितनि घरनि सां त न आहे माण्हुनि सां मूंखे को ख़ासि क़िस्म जी तव्हां सम्झो मूंखे मोहबत आहे ऐं हिन जी लाइ मूं वरी हिते आयो त हिन जेका मूंखे मुंहिंजो कमु आहे विफ़ाक़ी मुतब सेक्रेटेरिएट में हिन खां अॻु में ई मूं कमु करी छॾियो मूं छा कयो त मूं 6 बजे शाम खां राति जो 9 बजे ताईं मां जेका ग़रीब ॿार आहिनि हुन खां फ्री ट्यूशन मां ॾींदो आहियां पैसा न वठंदो आहियां कुर्सियूं बि पंहिंजी ॾींदो आहियां ऐं हिन नमूने पंहिंजे पाण खे मां मसरूफ़ रखंदो आहियां सुबुह मुंहिंजी हाणे हिते गुज़रंदी आहे मां पंहिंजे ऑफिस में कमु कंदो आहियां हिते माण्हू खे जेको आहे असां 4 ऑफिसर आहियूं ऐं को 25 खां मथे असांजा स्टाफ मेंबर्स आहिनि सभई असां कोशिशि कंदा माण्हू खे रिलीफ ॾियूं पोइ शाम जो 3:30-4 बजे असांजो कमु थींदो पोइ 6 बजे मां ॿारनि खे पढ़ाईंदो पोइ मूंखे टाइम ई नथो मिले सॼे ॾींहं में त मां किथे बि हुनखे ज़ाया कयूं या किथे ऐं मूंखे अहिड़ी सेटिस्फेक्शन हूंदी आहे ऐं मां पंहिंजी तारीफ़ मां नथो कयां चवण जो मतिलबु इहो आहे त माण्हू जेको मां अॻु में ॻाल्हि कई एम्प्टी माइंड इज़ अ डेविल्स वर्कशॉप मां दिमाग़ खे ऐं जिस्म खे मसरूफ़ रखो सुठे कमनि में पंहिंजे पाण खे मसरूफ़ रखियो तव्हां इलाही कमु करे सघो था वॉलंटरी कमु करे सघो था यूरोप में अमेरिका में यूनिवर्सिटियुनि में पुछनि था तव्हां कहिड़ो वॉलंटरी वर्क कयो आहे किथे अस्पताल में तव्हां फ्री कमु कयो आहे किथे ग़रीबनि जे इलाइक़े में तव्हां को फ्री कमु कयो आहे तव्हां किथे कंहिंखे पढ़ायो आहियो छा पढ़ायो इवन जेलनि में बि हुन खे माण्हू खे जेको जेका पढ़ियल माण्हू आहिनि जेल में आहिनि अगरि हू ॿियनि कैदी खे पढ़ाईंदा आहिनि त हुनखे हुन में रिमिशन मिलंदो आहे त मूंखे लॻे थो असांजी जेल में बि इहे आहे पर जनरली असां वटि वॉलंटरी वर्क जो एतिरो को कंसेप्ट न आहे जीअं मां अॻु में चयो त असांखे ख़बर कोन्हे नवाब शाह में असांजो फिज़िक्स जो चैंपियन केरु आहे ठट्टा में असांजो बायोलॉजी जो चैंपियन केरु आहे हीअ सभु असांखे वी हैव टू प्रमोट एजुकेशन सो दैट आवर पीपल असांजा माण्हू हुनजी हालात बहितर थियनि को हुन वटि पैसा हुजे हुनजा ॿार ते फ़ख्रु कनि ऐं पैसा तालीम में पैसा बि आहे सची ॻाल्हि आहे हा माण्हू चवनि था त भई तालीम खे पैसा न मिलायो पर मां तव्हांखे सच ॻाल्हि थो ॿुधायां अगरि तव्हां वटि सुठी डिग्रियूं जी ॻाल्हि मां त नथो कयां डिग्री हाणे को मंझे ई कोन थो हाणे तालीम अगरि तव्हां वटि सही तालीम आहे तव्हां कॾहिं बि बेरोज़गार न हूंदो ऐं तव्हांखे घटि पैसनि ते बि मुलाज़िम न थींदो अगरि तव्हां वटि तालीम सुठी आहे स्टेटिस्टिक्स जी तव्हां तालीम आहे मैथमेटिक्स जी तव्हां तालीम कुझु न त तव्हां ट्यूशन पढ़ाए सघो था माण्हू लखनि रुपया कमाइनि था महीने में ट्यूशन जेके अच्छी तालीम आहे जंहिं वटि उहो ट्यूशन में लखनि रुपया था कमाइनि सही पिया चओ बिल्कुलु बिल्कुलु असां वटि असांजी सोसाइटी में केतिरा ई अहिड़ा एग्ज़ाम्पल्स मौजूदु आहिनि पर उहा ई ॻाल्हि त असांजे माण्हुनि खे थोरो इन तरफ़ उन्हनि जो लाड़ो वधायो वेंदो आहे त हू डिस्ट्रैक्ट थी वेंदा आहिनि सो यस सर तव्हांजी फिटनेस जे हवाले सां बि पुछणु चाहींदसि त एक्सरसाइज़ खे टाइम ॾींदा आहियो
बिल्कुलु मां एक्सरसाइज़ बि कंदो आहियां ऐं मां जेकी ॻाल्हि नोट कई आहे हिते असांजे जेका जवान माण्हू आहिनि या छोकिरियूं आहिनि असांजी नियाणियूं आहिनि जीअं यंग हूंदियूं आहिनि हुन में ॾाढो शौक़ु हूंदो आहे एक्सरसाइज़ जो ऐं यंग पर्सन खे एतिरी एक्सरसाइज़ जी ज़रूरत न आहे वधीक एक्सरसाइज़ जी ज़रूरत आहे जेके माण्हू 45 खां मथे 45 खां मथे 50 खां मथे माण्हू लॾी वेंदा आहिनि हुनखे वधीक एक्सरसाइज़ ऐं हू माण्हू एक्सरसाइज़ ई नथा कनि असांजे कल्चर में एक्सरसाइज़ जी एतिरी को प्रोमिनेंस ई न आहे हाणे जेको हाणे अम्मा बि आहे हाणे नूंहं अची वियूं आहिनि घर में नियाणियूं आहिनि हू कमु थी करे अम्मा खे विहारे छॾींदा अम्मा तव्हां कमु न कयो तव्हां बसि हिते वियो अम्मा खां कमु बिल्कुलु न करायो पर अव्हांखे एंगेज ज़रूरु रखो एंगेज ज़रूरु कयो तव्हां कुझु पंहिंजी एक्सरसाइज़ करे असां अबो आहे या पीउ आहे हुनखे बि तव्हां ज़रूरु सम्झायो त फारिग अगरि रिटायर्ड थी वेठो आहे या हाणे पैसा खोड़ थी विया आहिनि वेही न रहे हले जेतिरो हली सघे हले ऐं पंहिंजे दिमाग़ खे बि अगरि तव्हां वॾा ज़मीनदार आहियो त तव्हां ईअं सोचियो त तव्हां कहिड़ी फसल तव्हां पोखो जंहिंमें तव्हांखे फ़ाइदो वधीक मिले कहिड़े साइंटिफिक तरीक़े सां अगरि तव्हां डॉक्टर आहियो त तव्हां लेटेस्ट मालूमात सां पंहिंजे पाण खे अवेयर रखो इंजीनियर आहियो साॻी शइ तव्हां वकील आहियो त साॻी शइ तव्हांखे केसनि कीअं हलनि त कीअं कहिड़ी न्यू प्रेसिडेंट्स ठहिया आहिनि हुन में छा आहे छा फ़ैसिलो थियो आहे मतिलबु फिज़िक्स में हीअ न आहे त तव्हांखे इंजीनियर थियणो आहे इलाही शुबा आहिनि फिज़िक्स में अगरि तव्हां सुठा आहियो तव्हांखे त फिज़िक्स केमिस्ट्री 12 मुल्कनि जी यूनिवर्सिटी खे तव्हांखे ख़बर आहे न अगरि हुननि खे हे माण्हू फिज़िक्स में तेज़ आहे फौरन वीज़ा हुनखे ॾेई हुनखे खणी वेंदा हा छो त ॾिसो न ॿाहिरि जी दुनिया टैलेंट खे हमेशह वेलकम कयो आहे ऐं असां वटि पॉपुलेशन वधीक आहे यंगस्टर्स असां वटि वधीक आहिनि न त दुनिया वेलकम करे थी बशर्त तव्हांजा स्किल्स बहितर हुजनि तव्हां वटि कैपेबिलिटी हुजे जी तालीम सुठी हुजे तालीम खे प्रियोरिटी ॾियणी आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे जेकॾहिं बहितर करिणो आहे त यकीनन असांखे तालीम खे ई अॻियां वधाइणो पवंदो ऐं जिथे जिथे तालीम खे प्रियोरिटी ॾिनी वई आहे सर उते उते असां वटि गुरबत ख़तमु थी आहे इन ॻाल्हि जो असां वटि घणा सारा माण्हू आहिनि जेके इन ॻाल्हि जा विटनेस आहिनि व्यूअर्स उन खां अलावा असां मुअतसिब इदारे जी ॻाल्हि कंदासीं ऑब्वियसली स्टार्ट असां उतां वरितोसीं त इन द एंड असां पंहिंजे सेगमेंट में उहा ई ॻाल्हि कंदासीं थोरो सर वधीक वरी असांजे व्यूअर्स खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाइजो त जॾहिं तव्हांजो मसइलो थिए थो अवेयरनेस जे लाइ त तव्हांखे शिकायत करणी आहे तव्हांखे उहा रिपोर्ट करणी आहे तॾहिं ख़बर पवंदी भई इदारे खे जी तव्हां दिलि में अंदरि अंदरि न घुटिजी रहो तव्हां ॿाहिरि अचो तव्हां ऐं को मुज़ाहिरो करण जी ज़रूरत कोन्हे ऐं तव्हां ख़त लिखो असां ॾे ख़त लिखो ओम्बुड्समैन ऑफिस हैदराबाद ऐं तव्हां पंहिंजी शिकायत लिखो त भई तव्हांजे ग़लति डिटेक्शन बिल तव्हां ते हया आहिनि ऐं पंहिंजो फ़ोन नंबर लिखो ऐं तव्हांजो पोस्टल एड्रेस लिखो ऐं थी सघे त पंहिंजो CNIC जो नंबर बि लिखो उहो लाज़मी न आहे पर तव्हांजो ऐं बिल जी हिकिड़ी कॉपी ज़रूरु हुन में कॉपी ज़रूरु अटैच कयो ऐं मोकिले छॾियो ऐं हरू भरू गम खाइण जी ज़रूरत कोन्हे फ़ाइदो वठो इदारो आहे हैदराबाद में आहे कराची में आहे मीरपुर ख़ास में आहे सखर में आहे तव्हां पंहिंजी अची नथा सघो त चिठियूं मारी छॾियो हैदराबाद मीरपुर ख़ास सखर ऐं कराची जा जेके बि रहवासी असांखे इन वक़्तु ॿुधनि पिया त तव्हांजे मसइलनि जो हल मौजूदु आहे इदारो मौजूदु आहे बहितरीन माण्हू सईद रिज़वान अहमद शाह जहिड़ा मौजूदु आहिनि त तव्हां बिल्कुलु तव्हां उन ॻाल्हि खे करे सघो था ऐं फ़ाइदो हासिलु करे सघो था पंहिंजे उन मसइले मां पंहिंजी जान छॾाए सघो था अच्छा सर कुझु माण्हू अहिड़ा जेके बिल टाइमली पे कंदा आहिनि ऐं उहे माण्हू जेके बिल बिल्कुलु बि पे कोन कंदा आहिनि जी सो इहो छा मसइलो हूंदो आहे बसि हीअ थींदो आहे न त हुनजो टाइमली हिस्को वारा हुनजो मसइला हल न कंदा आहिनि हुनखे लिंगर काउंट कराईंदा आहिनि अगरि हुनजो मीटर कटिजो वञे माण्हू लाज़मी फोर्स मजबूर थींदो त वेंदो ऐं पंहिंजो कमु सही कराईंदो सही वरी लिंगर थी थो वञे हुनखे ठीकु आहे तूं हाणे हीअ कर मतिलबु 25,000 बिल अची वियो आहे 5,000 तूं पे कर ठीकु आहे पोइ अॻिले महीने अची वेंदो पोइ वरी डेट अची वई पोइ हीअ 25,000 ऐं 50,000 थी वेंदी पोइ 75,000 थी वेंदी पोइ लख थी वेंदो 1.25 लख त हीअ माण्हू खे पाण खे हिन जी जेका लारा लपा ही ॾींदा आहिनि कुझु कामूरा हुन में न अचनि पंहिंजो जेको पहिरीं ॻाल्हि त बिजली घटि इस्तेमालु कयो मां पाण बि AC न हलाईंदो आहियां छाकाणि त मां अफोर्ड नथो करे सघां त मां AC हिन जे करे मां AC न हलाईंदो आहियां घर में ठीकु आहे त जेको माण्हू
अगरि पंखनि में असां हलायूं था एडजस्ट थी था सघूं त व्हाई नॉट। हा, ऐं अगरि तव्हां अगरि तव्हां घटि बिजली इस्तेमालु कयो ऐं कंहिंखे मौक़ो न ॾियो त तव्हांखे हरू भरू डिटेक्शन कनि। सही सही। कंहिंखे मौक़ो न ॾियो, चाहे तव्हां माण्हू खे तव्हां मौक़ो ॾींदो पोइ तव्हांखे तव्हांजा उहो रत पीअंदा। सही, बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। ऐं ॿी ॻाल्हि त घणी जेका बिजली तव्हांजी इस्तेमालु थींदी आहे, जॾहिं तव्हां आयरन कंदा आहियो, कपिड़नि खे इस्त्री कंदा आहियो, त उहो 6 बजे खां पोइ हूअं बि तव्हां जॾहिं बि बिल वठंदा आहियो न त उन ते पॉइंट्स लिखियल हूंदियूं आहिनि, 6 बजे खां पोइ घटि बिजली इस्तेमालु कयो लिखियल हूंदो आहे। पोइ बि 6 बजे खां पोइ सभिनी खे यादि ईंदो आहे, राति जो 12 बजे सभिनी खे यादि ईंदो आहे त असांखे प्रेस करणा आहिनि, कपिड़ा आयरन करणा आहिनि, त उन में बि असांजी बिजली घणी इस्तेमालु थिए थी। हिकिड़ो ॿियो हल सर सिंपली आऊं बि ॾींदी आहियां, छो त छाकाणि त असां सभु चाहींदा आहियूं त घटि बिजली इस्तेमालु थिए। जॾहिं तव्हां कपिड़ा प्रेस कयो था त कोशिशि कयो त फ्रिज पंहिंजो बंदि करे छॾियो, टेलीविज़न पंहिंजी बंदि करे छॾियो, त इन तरह बि तव्हां घणी बिजली इस्तेमालु करण खां बची सघो था। सोलर हणायो। जी हा, सोलर प्लीज़ सर तव्हां ऐड कयो प्लीज़। जी जी, सोलर मां चवां था असां लाइ बि ॾाढी ॾुखी थी वई आहे ॻाल्हि त असां हेस्को जा बिल पे कयूं त असां बि पंहिंजी पेंशन मां हेॾा होॾा जमा करी असां बि सोलर हणी छॾी आहे। सही। त हुन में बि असां थोरो मतिलबु कि असांखे हाणे असांजो बिल त बिल्कुलु 20% थिए पियो। सही। त माण्हू जेको आहे ग़रीब माण्हू, सभिनी ॻोठनि में माण्हू सोलर इस्तेमालु कंदा आहिनि। सही। त वधीक हुन सां हरू भरू जेको माण्हू तव्हांखे मिसगाइड करे थो त भई असां सां मिल मिलाप करे। सही, जॾहिं रिप्लेसमेंट आहे त पोइ छो न। अच्छा सर, सुबुह मेहराण में अची कीअं लॻो, छा मैसेज ॾींदा असांजे व्यूअर्स खे अव्हां? बस आई एम वेरी ग्रेटफुल टू योर साहिब, थैंक यू वेरी मच फॉर इनवाइटिंग अस। सभ खां पहिरीं यादि रखनि www.motasib.gov.pk सही। हिन ते ऑनलाइन शिकायत कनि ऐं पंहिंजो फ़ोन नंबर ज़रूरु लिखनि ऐं कॉपी पंहिंजे बिल जी ज़रूरु मोकिलियनि। ॿी ॻाल्हि तालीम जे हवाले सां त तालीम ते फोकस कनि, पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजी फ्यूचर जनरेशन लाइ तालीम ते ख़ासि तौर ते फोकस कनि। हीअ तालीम अहिड़ी शइ आहे जी तव्हां खां ही गुरबत खां जिन छॾाईंदी। ज़बरदस्त। हीअ ॿ ॻाल्हियूं मां आई वांट टू लीव दीस टू small suggestions. Very valuable your suggestions are. Thank you so much to would be here sir. असांखे ॾाढो सुठो लॻो तव्हां आया ऐं एतिरो वैल्यूएबल असांजो प्रोग्राम असांजे व्यूअर्स ताईं पहुतो। वंस अगेन थैंक यू सो मच व्यूअर्स। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, नवां महिमान, नओं टॉपिक डाइवर्सिटी प्रोग्राम में हूंदी ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अव्हां साण असां वंडींदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त। हिन पूरे प्रोग्राम सां सहकार रहियो कैडबरी डिलाइट जो दिलि खटियो डिलाइट सां अलावा।